बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां आया जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। प्रोग्राम अचो त वीचारूं में असां शरीक गुफ्तगू आहिनि मक़तूल मोहम्मद हनीफ़ बिजरानी जा वालिद मोहतरम मोहम्मद आरिफ बिजरानी। उन खां असीं आगाही वठंदासीं त मक़तूल मोहम्मद हनीफ़ बिजरानी वाक़े जी छा सूरत हाल आहे ऐं ॻाल्हियूं किथे पहुतियूं आहिनि, केस दाख़िल थियो आहे या न थियो आहे। ऐं ॿी जेकी मक़तूल जे वारसनि तरफ़ां इहा दावा कई पई वञे त पैसनि जे मामले ते जेको आहे त असांजे नौजवान खे क़तलु कयो वियो आहे, उहो केतिरी हक़ीक़त आहे इन हवाले सां असीं ॻाल्हाईंदासीं। अचो त इन मुतालिक़ मक़तूल जे वालिद सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो अञा केस दाख़िल न थियो आहे। पुलिस पैसा वठी असांजो केस दाख़िल नथी करे। मुआसर माण्हू आहे। हिन अलावा असां कोर्ट में हाणे पटिशन दाख़िल कई आहे जेका असांजा ॾोयारी आहिनि अफ़ज़ल जो पुटु नाज़िम ऐं जेका बाक़ी हिन सां साथी आहे उन्हनि जा असां नाला ॾिना आहिनि। बाक़ी असांजा ॿ ॾिसी सुञाण में असांजो सुञाण में लॻा पिया ऐं थी वेंदो सॼो। असां दाख़िल कई आहे उन में पटिशन। बाक़ी पुलिस एसएच DSP ये पैसा खाई असांजो केस दाख़िल न कयो। वॾो माण्हू आहे, पैसे वारो आहे, उन जे करे उन जेको आहे मुंहिंजो केस मूंखां न वरितो आहे। उन्हनि सां मिली भगत आहे, पिट थियल आहे। उहो असांखे जवाबु ॾियनि था त तव्हां अफ़ज़ल वॾो माण्हू आहे उन ते FIR न कटायो। इहो अफ़ज़ल कल्ह पाण बि कॉन्फ्रेंस कई आहे त हिकिड़ी आहे मां चङो मुड़ुसु ॾिसी ईंदा चङो जे करे नथो हथु विझांसि। मुंहिंजे पुट जो इन जो पुटु कातिल आहे, नाज़िम क़तलु कयो आहे। मां चङो ॾिसी हथु नथो विझांसि, मुंहिंजो इन क़तलु कयो आहे, इन जे करे मां इन खे हथु विधो आहे। इहो मुंहिंजो कातिल आहे। चङो मुड़ुसु न आहे त चङी जे करे मां चङो ॾिसी हिकिड़ो हुन जे करे कुझु मुतबर करे ॿधांसि न, इन न आहे। उहो मुंहिंजो कातिल आहे इन जे करे। जॾहिं ओॾे वियो पिए त मां पैसनि लाइ वञा थो, मुंहिंजो नंबर अॻियो नथो खणे, मां पैसा वठणु वञा थो। मूंखे रोज़ो बि आहे, मां वञा थो पैसा वठी वठंदुसि। पर उन खां पोइ जॾहिं क़तलु थियो असां तॾहिं थियासीं। टीजे खां बाद जॾहिं उनजा एॾो उहो कपिड़ा यानी थेला जेका कुझु ॾींहुं अॻु में आंदा आहिनि खणी उहे जो असां संभालिया खोलिया। यानी उनजा कुझु कपिड़ा वग़ैरह हुया असांखे धोइणा हुआ, साफ़ु करणा हुआ, ॾियणा हुआ कंहिंखे। उनजे लाइ जेको असां खोलियो उन जे बैग मां हीअ हिकिड़ी पर्ची लिखी आहे, लिखियलु आहे जंहिं ॾे रक़म हिन जो लिखियलु आहिनि। असां नालनि सां लिखियलु आहिनि, यानी असां उहे सुञाणींदा ई न आहियूं। असां उहे सुञाणींदा ई न आहियूं। हीअ पैसा असांजा उन्हनि ॾे लिखियलु आहिनि, उनजे नाले सां बिल्कुलु उनजे नालनि सां वाट सां कहिड़े कम जे लाइ वरितऊं, छाजे लाइ वरितऊं, उहे पैसा हिन पर्ची में लिखियलु आहिनि। हीअ सिर्फ़ु उन आराइनि ॾे न आहिनि, कुझु माण्हू ॿिया बि आहिनि जंहिंजे नाला लिखियलु आहिनि, उहे थोरा आहिनि। अक्सर पैसा मक़सदु सॼा अक्सरी उन्हनि ॾे आराइनि ॾे लिखियलु आहिनि। उहे आराइनि हितां जा आहिनि, उन्हनि जा नाला हिन में लिखिया। हा, मां जो इहो मुंहिंजी अपील आहे वज़ीर आला सिंध खे बि, IG सिंध खे बि, DIG लाड़काणे खे बि, मां पंहिंजे सरदार महबूब अली ख़ान खे बि अपील कयां थो, मीर शबीर अली ख़ान खे बि अपील कयां थो त मुंहिंजो अॻिते अचो, मुंहिंजे क़तल जो इंसाफ़ करायो। उहो बेगुनाह मुंहिंजो उन्हनि अफ़ज़ल आराई जे पुटु क़तलु कयो आहे नाज़िम, ऐं मुंहिंजी मदद कयो। मां ग़रीब जी खून न लोड़ियो वञे ऐं उन में मुंहिंजी मालिकी कई वञे ऐं मुंहिंजी मदद कई वञे, मुंहिंजो केस दाख़िल करायो वञे। मक़तूल मोहम्मद हनीफ़ बिजरानी जे वालिद मोहम्मद आरिफ बिजरानी जो चवणु हो त काफ़ी कोशिशुनि बावजूद खानपुर पुलिस असांजे मक़तूल नौजवान जो केस दाख़िल न कयो, छाकाणि त जवाबदार बासर घुराए उनखे सियासी पुठिभराई बि हासिलु आहे। असां मजबूर थी करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सेशन कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आहे। जॾहिं मक़तूल जे वारिस वालिद साहब जेको आहे त सूबाई वज़ीर मीर शबीर अली ख़ान बिजरानी, सरदार मीर महबूब अली ख़ान बिजरानी ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त अॻिते अचो, मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजे नौजवान जो खून आहे उहो बिला वजह लोड़ियो पियो वञे। जावेद उस्मान बिजरानी।